बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाहुद्दीन नवाने सीरिया सिंधी थाट्स बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है। अज असो क्लास नंबर 4 है जिनके अंदर असी पढ़ने वाला हूँ फ्रेज इन क्लास के। अचो तो शुरू क्यों था फ्रेज के। हाँ फ्रेज जिनकी सिंधी है फिक्रो। फ्रेज लफ्ज लैटिन वर्ड फ्रोजिस में वरतल है या चवन था तो ग्रीक वर्ड फ्राजा में वरतल है। यानी ये ब लफ्ज हैं जिनमें फ्रेज लफ्ज अखज़ किया है। जी असांजी सिंधी ज़बान में बिन बोलिन जो भी मिक्सचर है जी फारसी या अरबी है। ये अंग्रेजी ज़बान में लैटिन हो या ग्रीक हो यानी यूनानी या लातिनी बोली जा खोड़ सारा असांखे लफ्ज मिली वेंदा आहिनि। सो ही जो फ्रेज लफ्ज आ चवन था या तो लातिनी बोली जे इन लफ्ज में वरतल फ्रोजिस में या ग्रीक फ्राजा में वरतल है। अच्छा हाँ अचो तो ॾिसूं तो इन फ्रेज जो माना ऐं मकसद छा है या इन जो कम छा है। चे तो अ ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट अ वर्ब दैट मेक्स सेंस। चे तो एक लफ्जन जो एड़ो मजमो जेको वर्ब को सवा एकड़ी गाल ज़हन में रखंदो वर्ब को सवा एड़ो लफ्जन जो मजमो जेको वर्ब को सवा सेंस ठाहे बट नॉट कंप्लीट सेंस इज कॉल्ड फ्रेज। पर एक मुकम्मल सेंस न ठाहे। यानी ये खणी चो मिसाल मां तव्हांखे चवां थो त अंडर द ट्री वण हेठां। हाँ ठीक है एतरो तो सेंस ठहे तो वण हेठां पर ॾिसो असो कंप्लीट सेंस नथो ठहे तो छा वण हेठां। यानी असो विदाउट वर्ब एक एड़ो लफ्जन जो मेड़ जेको एकड़ो सेंस तो ठाहे तो पर कंप्लीट सेंस नथो ठाहे असां उनखे चऊं था फ्रेज। ॾिसो असां उन जा कुछ एग्जांपल्स लिखिया आहिनि। जीअं मां तव्हांखे ॿुधायमि अंडर द ट्री वण हेठां माना छा एकड़ो कंप्लीट सेंस असांखे नथो मिले। ॿियो आहे इनटू द पॉकेट खीसे में। छा खीसे में तव्हां ॾिसो था त ही जुमला अधूरा आहिनि एकड़ो कंप्लीट नथा थियनि। असां अहिड़नि खे फ्रेज़िस चवंदा आहियूं। टियों आहे ओवर द वॉल भित मथां। छा भित मथां हाणे तव्हां ॾिसो त काई बि शइ कंप्लीट न आहे असां हुनखे चवंदा आहियूं फ्रेज। अच्छा हिकिड़ी ॿी शइ मां हिन हेठी लाइन में 3 जुमला लिखिया आहिनि त यादि रखिजो या नोट बि कंदो पॉइंट त फ्रेज पाण त इनकम्प्लीट हूंदो आहे हिकिड़ो कंप्लीट सेंस न ॾींदो आहे पर इहो हिकिड़े जुमले जो हिस्सो ज़रूर हूंदो आहे। यानी इहो जुमले जो हिस्सो थी सघे थो। मिसाल कीअं आई सिट अंडर द ट्री। हाणे तव्हां ॾिसो हे कंप्लीट सेंस थी वियो मां वण हेठां वेहां थो। तव्हां ॾिठो त ही जुमले में इस्तेमाल थिए तो। ही रेड लाइन वारो छा आहे असांजो फ्रेज आहे। अच्छा ॿियो आहे इरफान पुट्स मनी इनटू द पॉकेट। हाणे ॾिसो पहिरियों अगर असां खाली इस्तेमाल कयोसीं इनटू द पॉकेट त इहो फ्रेज हुयो पर इहो फ्रेज हिकिड़े सेंटेंस जो पार्ट भी आहे हिते। कीअं इरफान पंहिंजे खीसे में पैसा विझे थो। ही जम्प्स ओवर द वॉल यानी ही भित मथां चढ़े थो या ही भित मथां टपो ॾे थो। यानी ॾिसो ही हिकिड़े सेंटेंस जो पार्ट आहे। असां ॾिठोसीं त फ्रेज जेको इनकम्प्लीट सेंस रखे थो पर वो कंप्लीट थे तो किथे एक जुमले से मिले तो। यानी खबर पई त असांजो फ्रेज जुमलन में भी इस्तेमाल थींदो आहे ऐं जुमले जो हिस्सो भी हुंदो आहे। हाणे हलूं था क्लास जे तरफ। हाणे जेको नेक्स्ट टॉपिक आहे असांजो उहो आहे क्लास। क्लास लफ्ज आहे उहो लातिनी ॿोलीअ जे लफ्ज क्लाज़ुला में वरतल आहे। हाणे क्लास जी डेफिनेशन छा आहे। क्लास इज अ डिस्टिंक्ट पार्ट ऑफ अ सेंटेंस कंटेनिंग सब्जेक्ट एंड प्रेडिकेट। चेतो त क्लास जुमले जो एकड़ो एड़ो डिस्टिंक्ट पार्ट हुंदो आहे चिट्टो पार्ट हुंदो आहे वाज़े हुंदो आहे जेको कंटेनिंग हुंदो आहे खणंदो आहे केड़ो सब्जेक्ट एंड प्रेडिकेट। हाणे तव्हां ॾिसो असां पढ़ूं केड़ो टॉपिक था क्लास था पढ़ो पर उते ॾिसो असांजा केड़ा लफ्ज आया सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट। ईअं ई असांजो जेके टॉपिक्स हूंदा आहिनि हिक ॿिए सां चेन वांगुरु लिंक हूंदियूं आहिनि जेके अॻिते हली असांजो हिकिड़ो वॾो इम्पैक्ट क्रिएट कंदियूं आहिनि। सो क्लास असां हुनखे चवंदासीं हिकु अहिड़ो जुमिलो जंहिंजे अंदरि सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट ॿई हुजनि कंप्लीट हुजे असां अहिड़े जुमले खे चवंदासीं क्लास। ठीकु हाणे ॾिसो वी छा आहे सब्जेक्ट प्ले गेम। हाणे जेको ही जुमलो आहे इहो कंहिंखे बयान थो करे कंहिंखे ज़ाहिर थो करे वी खे। यानी खबर पई असांखे त वी प्ले गेम यानी हिन में सब्जेक्ट भी आहे त प्रेडिकेट भी आहे। प्रेडिकेट छा हूंदो आहे जेको सब्जेक्ट जी वज़ाहत करे सब्जेक्ट खे बयान करे। अच्छा ॿियो जुमला दे कुक मील उहे मानी पचाइनि था। सो सब्जेक्ट भी आहे हिनखे प्रेडिकेट भी आहे त असां हिनखे चवंदासीं हिकिड़ो क्लास आहे। ईअं ई आहे शी सब्जेक्ट प्लस फ्लावर हूअ गुल पटे थी। ठीकु आहे त ही शी छा आहे हिते सब्जेक्ट आहे ऐं प्लस फ्लावर उन जो प्रेडिकेट आहे। अगरि हिन में ॿई कंप्लीट आहिनि त असां हिनखे चवंदासीं ही क्लास आहे। असां डेफिनेशन पढ़ीसीं ऐं कुछ सिंपल उन जा एग्जांपल्स पढ़ियासीं ऐं असां ॾिठोसीं त ही हिकिड़ो कंप्लीट क्लास आहे। हाणे असां जॾहिं एडवांस क्लासेस जे अंदरि वेंदासीं
त क्लास के फर्दर भी पढ़ंदासीं, छो त क्लास जा काफ़ी सारा हिस्सा आहिनि जिन खे वज़ाहत करण जी, उन्हनि खे एक्सप्लेन करण जी डिटेल्ड वे में ज़रूरत आहे। पर हिते छो त बेसिक आहे, असां नंढियुनि नंढियुनि शयुनि खे सम्झंदा, जॾहिं असांजी अप्रोच वधंदी वेंदी त इंशाल्लाह आहिस्ता आहिस्ता असां कॉम्प्लेक्स शयुनि खे बि डिस्कस कंदासीं। सो उमेद आहे त हिन वीडियो लेक्चर जे अंदरि असां 2 शयूं पढ़ियूंसीं, फ्रेज़ एंड क्लास। तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। तव्हांजे साम्हूं कुझु जुमला आहिनि, इन्हनि जुमलनि मंझां तव्हांखे फ्रेज़ बि सिलेक्ट करणो आहे, क्लास बि सिलेक्ट करणो आहे। त हिननि मां क्लास कहिड़ो आहे, फ्रेज़ कहिड़ो आहे। इंशाल्लाह ही तव्हां होमवर्क कंदो, काफ़ी सारी प्रैक्टिस कंदो, तव्हांखे सम्झ में अची वेंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में। तेसिताईं गॾिजो सिंधी तार सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।